नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त के बेराम मां ख़बर ईंदड़ बेराम थाने जे पुलिस एहलकार महांगाई जे हवाले सां दावो कंदे सिंध जे वॾे वज़ीर खे वार करण जो मुतालबो कयो है। वीडियो में एहलकार दावो कंदे चवे थो त पुलिस जे नंढनि मुलाज़िमनि खे रोज़ानो जे हिसाब सां हाउस रेंट 50 रुपया, कन्वेंस अलाउंस 64 रुपया, मेडिकल अलाउंस 45 रुपया, राशन अलाउंस 34 रुपया, वाशिंग अलाउंस 3 रुपया ॾिनो वञे थो। हिन मुराद अली शाह खे मुखातिब थींदे चयो त नंढनि मुलाज़िमनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी वियो। अलाउंस मां न कंहिं शहर में घर वठी रही सघूं था, न इलाज कराए सघूं था, न ई वरी खाद खुराक जो राशन वठी सघिजे थो। बाक़ी असांजे मरण खां पोइ असांजी घरवारी खे 1 करोड़ ॾिनो वञे थो, पर असांजे अखीं त को न ॾिठो। असांजा घर भाती सुखिया बि आहिनि या न। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।